मदीने जा मीर सुण मुंहिंजा सॼड़ा, सिरण तुंहिंजे शीर तूं पार लंघिया तंहिं पीअड़ा। मदीने जा धणी सुण मुंहिंजा सॼड़ा, तुंहिंजी आहे तणी ॿी कंदी सारियां कान का। पूरे मुल्क जियां ठिकराठो ऐं भर पासे बि आशिकाने रसूल पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि में मीलाद जा प्रोग्राम मल्हाया विया। ॻोठ हाजी राहिब मल्क में बि हाजी राहिब मल्क जे घर में मीलाद मल्हायो वियो, जंहिंमें ख़ुसूसी शिरकत हाजी अली ॾिनो ख़ान महर ऐं हाजी शौकत ख़ान महर जन कई। प्रोग्राम में आयल सवें आशिकाने रसूल पारां हथनि में झंडा खणी या रसूलल्लाह जा नारा हयां ऐं रैली में शरीक मुक़ररनि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी मुबारक ते रोशनी विधी ऐं नात ख़्वाननि नातूं पढ़ी खेनि भेटा पेश कई ऐं प्रोग्राम जे आख़िर में लंगर जो पिणु बंदोबस्तु कयो वियो हो। प्रोग्राम जी दुआए ख़ैर में मुल्क पाकिस्तान ऐं सिंध जे लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। रैली ऐं प्रोग्राम में हर तरफ़ या रसूलल्लाह जा नारा लॻंदा रहा।